محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. رب زدني علما وارزقني. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت آله وأصحابه وأزواجه. الحمد لله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له. ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له. ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه الكريم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. من يطع الله والرسول فأولئك مع الذين أنعم الله عليهم من النبيين والصديقين والشهداء والصالحين
وحسن أولئك رفيقا صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم بارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين سلموا يا قوم بل صلوا على الصدر الأمين مصطفى ما جاء إلا رحمة للعالمين درود شریف بلند آواز اللهم صل وسلم بارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين نهایتی واجب الاحترام سادات کرام و علماء کرام ऐं प्यारा برادران اسلام مسلمان بھائرو عزیزو دوستو قرآن مجید मां हिकिड़ी आयत सगोरी अवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत कई आहे जंहिंजे बारे में चंद गुज़ारिशुन पेश करण जो इरादो आहे दुआ कयो रब्बुल आलमीन शाल पंहिंजे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैल मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए उन खां बाद इहा बि दुआ कयो त रब्बुल आलमीन शाल तव्हां सां सभिनी खे हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां रब करीम अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए कुरान करीम में अल्लाह ताला जो कहिड़ो हुकुम मुबारक उन हुकुम ते तव्हां खे असां खे गौर करणो आहे ख़ुसूसन आयत करीमा जो तर्जुमो त बिल्कुल ज़हन में रखणो आहे जीअं त तव्हां असां खे हिन अॼोकी महफ़िल मां कुझु न कुझु फ़ाइदो हासिल थिए पाण हेतिरो पंधु करे आया आहियूं पंहिंजा कम कारियूं फिटा करे निंडूं फिटाए सिर्फ़ ऐं सिर्फ़ इन्ही जे लाइ आया हूं त अल्लाह पाक जल जलालू अमन वालू जो कलाम ऐं सदस महबूब जो पैगाम ॿुधूं ऐं सम्झूं ऐं अमल जी कोशिश कयूं मूं तव्हां जे आॾो जेका आयत करीमा तिलावत कई उन जी माना तव्हां जे आॾो पेश कंदुसि पोइ अल्लाह ताला मूंखां जेके चंद कलमात उन्ही जे मुतालिक़ चवरायासीं पेश कंदुसि तव्हां सां अपील आहे गुज़ारिश आहे त माशा अल्लाह हेतिरो वॾो तादाद आहियो बुलंद आवाज़ सां मुंहिंजे हबीब करीम जे मथां दुरूद पाक पढ़ो त तव्हां खे आयत सगोरी जी माना ॿुधाईंदो हलां اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه اللہ تعالی جل جلالہ امن والو پانجے پاک کلام ارشاد فرماयो
मन युतिइल्लाह वर्रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वसिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन वहसुन उलाइका रफ़ीक़ा। अल्लाह ताला फरमायो केर भी हुजे मन आम लफ्जा शर्ता युतिइल्लाह वर रसूल ताबेदारी करे अल्लाह जी ऐ अल्लाह जे प्यारे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फउलाइका मअल्लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम पोहे ताबेदारी करण वारा उन्हनि सां गॾु हूंदा जंजे मथा अल्लाह ताला जल्ल जलालू अमन वालू पांजी खुसूसी नेमत ऐं इनाम फरमायो आ। उहे केर हूंदा उन्हनि जो अल्लाह ताला पाण बयान थो फरमाए मिन बयानिया मिनन नबिय्यीन वसिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन। उहे चार जमातूं हन जंजे मथा रब करीम जी ज़ात बाबरकात खुसूसी इनाम फरमायो आ। पहिरीं जमात आ नबियन जी, ॿी जमात आ सिद्दीकन जी, टीं जमात आ शहीदन जी, चौथी जमात आ वलियन जी। वहसुन उलाइका रफ़ीक़ा। रब ताला फरमाए तो जरी खुदा ऐ खुदा जे रसूल जो ताबेदार फरमा बरदारी करण वारो क़यामत जे ॾिहाड़े चइनी जमातुनि सां गॾु हूंदो। अल्लाह ताला फरमाए तो वहसुन उलाइका रफ़ीक़ा। ये केड़ा न सोना रफ़ीक हूंदा जंहिं जाइ ते अल्लाह जा नबी हुजल, अल्लाह जे महबूब करीम जे उम्मत जा सिद्दीक हुजल ऐं शहीद हुजल ऐं वली हुजल। उन चइनी जमातुनि सां वरी उहो शख्स भी गॾु हुजे जेको अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जो फरमा बरदार आ। रब्बुल आलमीन फरमाए तो केड़ा न ये सोहणा ठहंदा हूंदा। इहा नेमत सिर्फ इताअत ऐं फरमा बरदारी जे सिले में मिले थी। अल्लाह ताला पहिरियों फरमाए छॾियो मन युतिइल्लाह वर रसूल, जेको इताअत करे अल्लाह जी ऐं अल्लाह जे रसूल करीम जी। इताअत खां बाद में उन शख्स खे इहो इनाम मिलंदो जो नबियन सां भी गॾु हूंदो, सिद्दीकन सां भी गॾु हूंदो, त शहीदन सां भी गॾु हूंदो, त क़यामत में वलियन सां भी गॾु हूंदो। पर शर्त आ त हू फरमा बरदार हुजे। फरमा बरदार न हूंदो इन नेमत खां, अल्लाह ताला जे नेमत खां महरूम रहिजी वेंदो। शर्त फरमा बरदारी जो आ। अवा सोचींदा हूंदा त अल्लाह ताला फरमायो आ अनअमल्लाहु अलैहिम, जनते अल्लाह इनाम कयो आ। इनाम त अल्लाह जो सॼे जहान ते आ। अल्लाह ताला इरशाद फरमाईंदो आ व इन तउद्दू नेमतल्लाहि ला तुहसूहा। जेकॾहिं तव्हां अल्लाह पाक जल्ल जलालहू अमन वालू जे नेमतुनि खे शुमार कंदो त शुमार करे कोन सघंदो। ॿिए हंधि अल्लाह ताला फरमाए थो कुल लौ कानल बहरु मिदादन लिकलिमाति रब्बी लनफिदल बहरु क़ब्ल अन तनफद कलिमातु रब्बी वलौ जिअना बिमिस्लिही मददा। ऐ मुंहिंजा हबीब तव्हां माण्हुनि खे चई ॿुधायो लौ कानल बहरु, ही दुनिया में जेके भी पानी जा ज़ख़ीरा आहिनि, समंदर आ, दरिया हुआ, वाह हन, वाटर हन, डंडू हन, ढोरा हन, पाणीअ जा तलाव हन, ये जेतिरा भी पाणीअ जा ज़ख़ीरा दुनिया में मौजूद आहिनि। अल्लाह ताला फरमाए तो लौ कानल बहरु मिदादन लिकलिमात रब्बी। अल्लाह जे कलमात लिखण जे लाइ, खुदा जे इनामात एहसानात लिखण जे लाइ, खुदा जे हमदो सना जे लाइ, इन सभिनी पाणीअ
पाणीअ जे ज़ख़ीरनि खे जेकॾहिं तव्हां मस बणायो ऐं उन सां लिखण शुरू कयो, अल्लाह ताला फरमाए थो लनफ़िदल बहरो, तव्हांजा इहे बहर खुटी वेंदा क़ब्ल अन तनफ़द कलिमातु रब्बी, मुंहिंजे रब करीम जे ज़ात बाबरका जे कलमात ख़त्म थियण जी ॻाल्हि ई कान्हे का। वलौ जिना बिमिस्लिही मददा, पर जेकॾहिं ॿीहर वरी ओतिरा ॿिया दरियाह आणे वरी ॿीहर लिखण शुरू फरमायो, रब ताला फरमाए थो वे तव्हांजा ॿीहर बि समुंड दरियाह खुटी वेंदा, पर मां रब करीम जे ज़ात जा कलमात कोन खुटंदा। वरी जे एहसानात खे ॾिसजे त एहसान रब करीम जे ज़ात जा असां ते तमामु घणा, हथनि जी क़ीमत ई कान्हे। आंगुर कंहिंजी वढिजी पवे, पूरो पाकिस्तान विकिणी छॾे, आंगुर कान ठहंदी। मुंहिंजा दोस्तो, रब करीम तोखे असांखे आ मुफ़्त में अता फरमाई आहे। अवां रुगो पंहिंजे पेरनि खां मथे ताईं, मथे खां पेरनि ताईं गौर कंदा त मुंहिंजे रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकात ला तादाद बेहिसाब नेमतूं अता फरमायूं आहिनि। पर मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, जेकॾहिं मौलवीअ खां पोइ चवे थो मुते नेमत आ, वम ज़मींदार खां पोइ चवे थो अल्लाह जी ज़ात मुते राज़ी आ, मुंहिंजा आदा ऑफिसरनि खां पुछो चवनि था ख़ुदा असां ते राज़ी आ, जेकॾहिं कंहिं मवाली खां पोइ चवे थो ख़ुदा मुंहिंजे मथां राज़ी आ, केर बि ईअं कोन चवंदो त ख़ुदा मूंखां काविड़ियल आहे, सभु को दावा थो करे त अल्लाह जी मुंहिंजे मथां नेमत आ। हाओ मुंहिंजा दा रब जो शान अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, सभई तारीफ़ूं अल्लाह जे लाइ जेको आलमीन जो रब आ, मुस्लिमीन ऐं मोमिनीन जो ख़ाली रब कोन्हे बल्कि आलमीन जो रब आ। पर मुंहिंजा दा हिन आयत में जन नेमतुनि जो ज़िक्र आहे, उहे नेमतूं ॿियूं आहिनि। अॼु तुंहिंजी ज़मींदारी आहे, सुभाणे कान हूंदी, अॼु ऑफिसरी आहे, सुभाणे कान हूंदी, अॼु तुंहिंजो हुस्नो जमाल आहे, सुभाणे कोन हूंदो, तोखे खीर पुट धन दौलत बख़्त आहे, अॼु आहे सुभाणे कोन हूंदो। अल्लाह ताला फरमाए थो मां इन्हनि नेमतुनि जो ज़िक्र कोन थो कयां, मां उन्हनि नेमतुनि जो ज़िक्र थो कयां जेके दुनिया में बि कमु ॾींदियूं, त क़बर में बि कमु ॾींदियूं, त महशर जे मैदान में बि तव्हांखे कमु ॾींदियूं। ॿियो त नेमतूं फना वारियूं आहिनि, उन्हनि जी का बि हैसियत कान्हे। इंसान जी हर शइ सुठे खां सुठी जेका ख़ुदा हुनखे अता फरमाई आहे, सा फना दर फना, कुल्लु मन अलैहा फान, हर शइ खे फना अची वेंदी। अल्लाह ताला फरमाए थो कुल मताउ दुनिया कलील, ऐं मुंहिंजा हबीब तव्हां माण्हुनि खे चई ॿुधायो त हे दुनिया में जो कुझु तव्हांखे मिलियो आहे, इहो मां अल्लाह जे निगाह जे आॾो कलील आहे, थोरो आहे, कुझु बि न आहे। कंहिं माण्हू खे छो न ज़मीन खां आसमान ताईं, आसमान खां ज़मीन ताईं दौलत मिले, पर ख़ुदा ताला फरमाए थो इहो मताउ दुनिया आहे, दुनिया जो साज़ो सामान आहे, इहो कलील आहे, इन जी वैल्यू वक़ात मूं अल्लाह पाक वटि कान्हे का। हक़ीक़त में ख़ुदा ताला फरमाए थो मुंहिंजी नेमत आहे अहिड़ी नेमत जो हर दौर में उन नेमत खे निहार त नेमत ई नेमत, हमेशह नेमत ई नेमत हुजे। ऐं वाकई असां जेकॾहिं गौर कयूं त वाकई हे चार जमातूं आहिनि जिन ते अल्लाह ताला जी नेमत आहे। मिनन नबिय्यीना व सिद्दीक़ीन व शुहदा व सालिहीन। जेकॾहिं अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम ॾे गौर कजे, सिद्दीक़नि ॾे गौर कजे, शहीदनि ॾे गौर कजे, ऐं सालिहनि ॾे गौर कजे, त इहो अहिड़ो मनसब आहे जे अल्लाह जो नबी हिन ज़मीन जे तख़्ते ते आ तब नबी आ, पर जे ख़ुदा जो नबी क़बर में वञे तब नबी आ। तव्हां सां मरी वेंदा आहियो, असांजा उज़वा ॻरी सघनि था, फना थी सघनि था,
लेकिन अल्लाह ताला जे हबीब करीम अलैहिस्सलाम फरमायो वा नबीउल्लाह हय्युन व युरज़क़ु, अल्लाह जो नबी पंहिंजे मज़ार शरीफ में जिंदा हूंदो आ, खाली जिंदा कोन हूंदो आ, बल्कि अल्लाह जे नबी के जिंदा हुजण सां गॾो गॾु मज़ार शरीफ में खुदा ताला वटां रिज़्क़ रोज़ी भी मिलंदो आ। खुदा जो नबी कबर में आ तब नबी आ, दुनिया जे तख्ते ते आ तब नबी आ, जे आखिरत में उथंदो तब नबूवत जे मकाम में उथंदो। अगरचे नबूवत जे सिलसिले में हीअ ॻाल्हि आहे त हिकिड़े नबीअ जे अचण खां बाद ॿिए नबीअ जे कानून खे शरीयत खे ख़ुदा ताला मनसूख कंदो आ। उहो कानून जो मनसूख थियण पंहिंजी जॻह ते आहे, नबूवत जो मनसब कॾहिं बि रद्द कोन थींदो। नबी जहिड़े बि दौर में हूंदो त नबी हूंदो, हुन जे कानून खे वक़्ती तौर ख़ुदा मनसूख फरमायो आहे। ॿी ॻाल्हि आहे मुंहिंजे अल्लाह ताला नबीअ खे जेको मनसब ॾिनो आहे, नबूवत वारो मनसब ख़त्म थियण वारो आहे ई कोन। तव्हांजो छा ख़्याल आहे, अल्लाह जा नबी ज़िंदा आहिनि या न आहिनि? जेके चवनि था नबी करीम जे लाइ त मैं भी एक दिन मर करके मिट्टी में मिल जाऊंगा, माज़ अल्लाह। हुजूर करीम जे लाइ त नबी पाक चयो आहे त मां मरी मिट्टी थी वेंदुसि। मुझे महबूब हिकु त कूड़, अल्लाह जो हबीब करीम अलैहिस्सलाम फरमाए तो मन कज़िबा अलैया मुतअम्मिदन फलियतबव्वा मक़अदहू मिनन नार औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुजूर करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइन था, जेको ॼाणी वाणी मुंहिंजे मथां कूड़ हणे, माना मूं ॻाल्हि कान चई हुजे पर कूड़ी ॻाल्हि ठाहे मूं ॾे मनसूब करे, त नबी करीम हीअं फरमायो आहे। हुजूर फरमाइन था, जो कूड़ हणण वारो, मुंहिंजे मथां कूड़ महण वारो बिस्तरो ॿधी तैयारी करे जहन्नम ॾे वञे, यानी यकीनन इहो जहन्नमी आहे। जन्नत जी बूइ बि कोन चखंदो जेको हज़रत महबूब करीम अलैहिस्सलाम जे मथां कूड़ हणे। असल वाक़ियो छा हो, थोरो इन्ही पसे मंज़र ते तव्हांखे मां ॿुधायां पोइ अॻिते हलां। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़िदमत गिरामी में सहाबा किराम वेठा हा। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़िदमत में हिकिड़ो उठ आयो। केरु आयो अदा? ही मथां नंढनि खे लाहियो हेठि, मथे गोड़ पिया कनि, सभिनि जो तवज्जो ॾे थी थो वञे। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। ॾाढे ॾाढे सल्लल्लाहु रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। नबी करीम अलैहिस्सलाम जी दरबार में हिकिड़ो उठ आयो। मुंहिंजा दोस्तो जीअं जो मुंहिंजे महबूब करीम ते उठ जी नज़र पई तो उठ सिर ज़मीन ते रखी महबूब करीम जे आॾो जीअं सजदो कबो आहे तीअं सजदो कयो। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथे खां वठी मथे करायसि। रहमत वारे नबी फरमायो त ही त जानवर आ, ही त बेज़ुबान जेके तव्हां सां चवंदा आहियो, ही मुंहिंजे नबूवत जे मक़ाम खे ॾिसी सजदो थो करे, पर मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हीअ जे लाइ आयो आहियां त मखलूक खे झुकायां, त रब जे दर ते झुकायां। खुदा जे दर खां सवा ॿिए जे दर ते कोन झुकबो। अल्लाह ताला फरमाईंदा तुंहिंजो चेहरो मूं बनायो आ, तुंहिंजी सूरत मूं बनाई आ,
तोखे अखियूं मुंह अता फरमायूं, तोखे सोहणो शिकिल नमूनो मुंह रब करीम अता फरमायो। इनखे झुकाए त रब करीम जे आॾो झुकाए, गैर जे आॾो न झुकाए। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, इहो झुकण भी इबादत में शामिल आहे, सजदे में शुमार आहे। असांखे त सबक़ ई मिलियो आहे, ला इलाहा इल्लल्लाह। कहिड़ो सबक़ मिलियो आहे? ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह खां सवा केर भी माबूद कोन्हे। कंहिंजे आॾो असां सजदो न कंदासीं, सजदो सिर्फ़ ख़ुदा जी ज़ात खे कंदासीं। मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम फरमायो, सजदो त परे जी ॻाल्हि आहे, सजदो त परे जी ॻाल्हि आहे, सजदो त परे जी ॻाल्हि आहे, पर कुर्बान वञा रसूलुल्लाह तां। पाण फरमाइनि था, महफ़िल में जेको माण्हू वेठो हुजे ऐं ॿियो को ॿाहिरां अचे, ओ ॿाहिरां अचण वारो रुगो दिल में ख्याल करे त माण्हू मुंहिंजे लाइ छो नथा उथनि, ऐं माण्हुनि जे उथण खे पसंदि थो करे। नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था, इन जे मथां जन्नत हराम आहे। सोचो, सजदो त परे जी ॻाल्हि आहे, सजदो करणो त तमामु वॾी डिघी ॻाल्हि आहे, पुराणी ॻाल्हि आहे, परे जी ॻाल्हि आहे। पर नबी करीम फरमाते महफ़िल लॻी पई आहे, हिकिड़ो माण्हू ॿाहिरां अचे थो ऐं ॿाहिरां अचण वारो माण्हू इहा ॻाल्हि थो चाहे त माण्हू जेकर मुंहिंजे लाइ उथनि ऐं छो नथा उथनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, या वरी माण्हू हुन जे लाइ उथी बीहनि ऐं हू पाण पसंदि जी ॻाल्हि खे करे त जेसीं ताईं मां न वेहां तेसीं ताईं माण्हू बि न वेहनि, मुंहिंजे वेहण खां पोइ वेहनि। कुर्बान वञा रसूलुल्लाह तां। पाण फरमाइनि था, 70 साल जे पंध ताईं जन्नत जी ख़ुशबू वेंदी आहे, पर इन शख़्स खे जन्नत जी बूए बि कान मिलंदी। असांजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे खुदा जे दर ते झुकण सेखारियो आहे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, ही असांजा मशाइख़, ही असांजा मुर्शिद, ही असांजूं दरबारूं, ही असांजा दरगाह अल्लाह जा सालिहाना सारी ज़िंदगी असांखे इहो सबक़ ॾेई विया त झुकणो आहे त अल्लाह जे आॾो झुकणो आहे, गैर जे आॾो झुकणो नाहे। उठ जो सजदो कयो त नबी करीम अलैहिस्सलाम हुनखे किची खां वठी मथे कयो। सहाबन खे फरमायो त मां मुहम्मद करीम मखलूक खे ख़ुदा जे आॾो झुकाइण आयो आहियां। हिकिड़ो शख़्स ॿाहिरां हलंदो आयो, उन जो सॼो मामिलो ॾिठो हुयो त उहो बि सहाबी। नबी करीम अलैहिस्सलाम खे चई, या रसूल अल्लाह, हे उठ तव्हां खे सजदो कनि था, जेकर आउं बि सजदो कयां त छा न हूंदो? जानवर सजदो करे, मां छो न कयां? नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमायो त जानवर में ऐं इंसान में इहो ई त फ़र्क़ु आहे त जानवर बेअक़ला बेसमझा, उन जानवर मूंखे सजदो कयो, तूं इंसान आ, अक़ुलमंद आ, तो में ई उठ में जानवर में फ़र्क़ु हुजणु खपे। तोखे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अक़ुल ॾिनो आहे, अक़ुल वारे जो कमु आहे त हू अल्लाह पाक जे ज़ात खां सवा ॿिए गैर खे सजदो न करे। हाणे इहा हदीस ते थी पूरी। अॻिते पाण फरमाइनि था, लो मररत मिन क़ब्री, ओ मुंहिंजा सहाबी, हिकिड़ो अहिड़ो बि वक़्तु ईंदो जो तूं मां मुहम्मद करीम जे मज़ार शरीफ़ वटां अची लंघंदे, मुंहिंजे मज़ार शरीफ़ वटां अची लंघंदे। साहबी ख़ामोश थी वियो। पाण फरमाइनि था, ख़ामोश न थी, मां तोखां पुछां थो, लो मररत मिन क़ब्री, तूं जॾहिं मुंहिंजे क़ब्र शरीफ़ वटां अची लंघंदे, पोइ मां तोखां हाणे सवाल थो कयां त तूं उन टाइम ते भला ॾे ख़बर, मुंहिंजे क़ब्र खे सजदो कंदे या अल्लाह खे सजदो कंदे? साहबी सवरो थो चवे, या रसूल अल्लाह, मां तव्हांजे मज़ार खे सजदो कोन कंदुसि, मां त अल्लाह जे दरबार में सजदो कंदुसि। पाण फरमाए तो वो बस
जॾहिं तूं मुंहिंजे मज़ार शरीफ़ ते ईंदे ऐं मुंहिंजे मज़ार ते सजदो न कंदे ऐं तूं सजदो अल्लाह खे कंदे त पोइ हाणे बि मूंखे सजदो न कर। जे मां मज़ार में हुजां त बि मूंखे सजदो न कर, जे मां मज़ार खां ॿाहिरि हुजां त बि मूंखे सजदो न कर। नबी करीम बस एतिरो फरमायो, ॿियो लफ़्ज़ ई कोन्हे को। मुल्ला इहा हदीस लिखे थो त नबी करीम फरमायो आहे, मैं भी एक दिन मर करके मिट्टी में मिल जाऊंगा, मां बि मरी मिट्टी थी वेंदुसि। काॾे ॻाल्हि नबी करीम जी त मुंहिंजे क़बर शरीफ़ वटां लॻंदे, काॾे ॻाल्हि त मां मरी मिट्टी थी वेंदुसि। ख़ुदा जो कसम आहे, क़बर जे अंदर बि ख़ुदा जो नबी ज़िंदा हूंदो आहे। चओ चओ, क़बर जे अंदर भी खुदा जो नबी जिंदा, नबीउल्लाह हय्युल अल्लाह। मनसब आहे जो इहो मनसूख न थींदो आहे, इहो रद्द न थींदो आहे, इहो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अॻिते पोइते कोन थींदो आहे। जंहिंखे ख़ुदा ताला नबी बणाईंदो आहे उहो नबी भली ज़मीन ते हुजे त बि नबी आहे, जे मज़ार में हुजे त बि नबी आहे, जे मज़ार खां ॿाहिरि अचे त बि नबी आहे। हा बाक़ी ख़ुदा ताला वक़्ती तौर कंहिंजे हुकुम खे मनसूख करे छॾे त तुंहिंजो हुकुम हाली ख़तम आहे, वरी ॿिए नबी जी शरीयत हलंदी, उहा ॿी ॻाल्हि आहे। लेकिन नबूवत जो मनसब ख़तम कोन थींदो आहे। अल्लाह ताला फरमाए थो, तूं क़यामत में उन्हनि सां गॾु हूंदे जंहिंखे मां नबी बणायो आहे। शर्त कहिड़ो आहे? ताबेदारी कर। सुन्नियो अलाए जागो था अलाए निंड अथव, मुश्किल जागो हा त भींग न थिए हा। तव्हांजे मसलक में क़बर खे सजदो जाइज़ आहे? ॻाल्हायो। जॾहिं खुद रसूलुल्लाह के सजदो जायज़ कोन्हे त क़बर खे भी सजदो जायज़ चओ चओ कोन्हे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, माण्हू अॼुकल्ह क़बरुनि खे सजदा था कनि, हिकिड़ा माण्हू ॾिसनि था, मुंहिंजा दोस्तो उनखे रोकनि नथा, झलनि नथा। नबी करीम अलैहिस्सलाम फरमाईंदा आहिनि, अस्साक़ितु मिनल हक़ शैतानुल अख़रसो। जेको हक़ जी ॻाल्हि ॾिसे बि थो, वरी हक़ जी ख़िलाफ़ वर्ज़ी थिए थी, उहा बि ॾिसे थो, ऐं उन जे बावजूद बि उन हक़ जी ॻाल्हि खां माण्हुनि खे आगाह नथो करे ऐं सच जो कलमो नथो चवे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, इहो गूंगो शैतान आहे। शैतान त आहे पर गूंगो। रुगो नबी करीम चवे सा शैतान आहे तब खोड़ ही ॻाल्हि, पर नबी करीम फरमाया त शैतानुन अख़रस, इहो गूंगो शैतान आहे जेको हक़ जी ॻाल्हि ॾिसण खां पोइ बि नथो कंहिंखे मनो करे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, तव्हांजो इलाइक़ो भलो इलाइक़ो आहे, पीरनि जो, फ़क़ीरनि जो, आलिमनि जो, दरवेशनि जो। हिते वारा माण्हू सभु शरीयत जा पाबंद आहियो। मां हिते जी ॻाल्हि कोन थो कयां, मां इन लाड़ मुल्क जो आहियां। एॾो मां पंहिंजे अखियुनि सां सूर ॾिठा आहिनि, माण्हू क़बरुनि जे आॾो झुकिया पिया आहिनि, गोॾा खोड़ियो सजदा पिया कनि, इहे चटनि पिया जीअं पाॾो मेघ चटींदो आहे। और मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, यादि रखो, मुहम्मदी कॾहिं बि क़बर खे सजदो कोन कंदो आहे। छा तव्हांजो अक़ीदो आहे मुहम्मदी क़बर खे सजदो कंदो? ॾाढी ॻाल्हि आहे, ज़ोर सां त ॻाल्हाए।
मुंहिंजा दोस्तो हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैहि जे खानदान मां हिकिड़े शाह साहब सगोरे सैयद जे घर में हिकिड़े पुट खे माता थी पई। छा थियो? ॾाढे त ॻाल्हि आहे। माता सम्झो था कहिड़ी भला आहे? हा, माई बि चवंदा अथसि, माता बि चवंदा अथसि। साईं शाह साहब खे चयूं क़िबला वाणियाणी खे वठी अचूं, लोली ॾियारियूं, पोइ वाणियाणी लोली ॾींदी, पोइ माता छॾे वेंदी। क़िबला शाह साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि जो बचड़ो आहे। अबास इलाज सुन्नत आहे, मुंहिंजे महबूब जी दवा कयो, इलाज कयो, पर वाणियाणी खां माता वारीअ जे लाइ फीणो कोन रखाइबो। तंहिंजे करे तव्हांखे इलाज कराइणो आहे त इलाज करायो, बाक़ी वाणियाणीअ जी लोली जी ज़रूरत ई कान्हे का। शाह साहब डंडो पटे वेही रहियो। कुझु ॾियाड़ा साहिबज़ादो बीमार रही गुज़ारे वियो। महीने सवा खां पोइ विचोंदड़ बीमारी वरी ॿिए साहिबज़ादे खे थी पई। वरी ख़लीफ़ा अची विया, साईं अॻे बि तोखे चयो होसीं, साईं माता थी आहे या सुहारी आहे या माई सगोरी आहे, महिरबानी कयो असां वठी अचूं था, तव्हां ते ख़र्च त कोन्हे। पण फरमायो न, आके खुद गुमस्त किरा रहबरी कुनद, जंहिंखे कलमो नसीब कोन्हे, जंहिंखे नबी करीम जी शरीयत नसीब कान्हे, जंहिंखे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जी नेमत नसीब कान्हे, उन्हीअ जे फीणे जी ज़रूरत कान्हे। इलाज करायो, नबी करीम जी शरीयत में इलाज सुन्नत आहे, बाक़ी वाणियाणीअ खां फीणो कोन रखाइबो। पाण फरमो फ़कीरो सदक़तु तुरद्दुल बला, नबी सही फरमायो आहे त सदको बीमारीअ खे टारींदो आहे। इहो मूं वारो ढगो बिस्मिल्लाह करे ख़ैरात कयो, मन अलाह सही शफ़ा ॾे। अड़े साईं ज़ुल्म थो करे, ढगो कोंदे चिड़ी पवंदी। अॼु बि असांजे सिंध में इहो रवाज आहे, ढगो भेण वाणियाणी चिड़ी पिया, माता वाणियाणी आहे, ढगो कीअं पवंदो? साईं त बिस्मिल्लाह करे ढगो ॿिए फर्ज़ंद ते कोरायो। जेतिरा ॾहाड़ा साहिबज़ादे जी हयाती ही 4 ॾींहंनि खां पोइ उहो बि गुज़ारे। साईं सफ़र ते विया, 3 साहिबज़ादे खे थी पई। पाण ख़ैर जो मुसाफ़िरी ते ख़लीफ़नि जो जोड़ लाखा। हाणे वारो आहे, विया सोगड़ी वाणियाणी खे वठी आया। वारो कर, हिनखे को फीणो रखो, साईं बि कोन्हे। हुन पंहिंजा फीणा सीणा रखिया। कुदरत मुंहिंजे अल्लाह जी। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो साहिबज़ादो चङो भलो थी वियो। साईं सफ़र तां मोटी आया। ॻाल्हि कयूं क़िबला पहिरो साहिबज़ादो बि तव्हांजे ज़िद जे करे वियो, ॿियो बि वियो, पर 3 खे माता थी पई। साईं असां तुंहिंजे गैर हाज़िरी में वाणियाणी खे वठी आयासीं, फीणा रखियई, ॾिसो त चङो भलो थी वियो आहे। साईं शाह साहब रहमतुल्लाह अलैहि जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। पाण हावेली ते कोन विया, सिधो वुज़ू करे मस्जिद में विया। बरकातूं नफ़िल पढ़ी चई, या इलाहल आलमीन, इहो साहिबज़ादो मूंखां वापसि वठ। सुभाणे माण्हू ताना हणंदा त 2 साहिबज़ादा अल्लाह मारियसि, 3 साहिबज़ादो वाणियाणी बचायोसि। ओ मुंहिंजा मौला, मुंहिंजो साहिबज़ादो मूंखे न खपे, माण्हुनि जो ईमान खपे। ओ चङो भलो साहिबज़ादो घर वेठो हो। साईं ख़ुदा जी दरबार में दुआ घुरी ॿाहिरि निकितो आहे। वेठे वेठे साहिबज़ादो जहान छॾियो। वरी ॿियो नफ़िल पढ़ई त अल्हम्दुलिल्लाह साहिबज़ादा घणा थी पवंदा, पर मुहम्मद करीम जे उम्मत जो ईमान त बची पियो। इहे हा मुंहिंजा दोस्त शरीयत जा अलम बरदार, जंहिंजे सदके अॼु असां कलमो पिया भरियूं, जंहिंजे सदके असांखे ॾाढ़ियूं आहिनि, जंहिंजे सदके असीं निमाज़ूं पिया पढ़ूं, जन अल्लाह वारनि जे निगाह जे करे ख़ुदा जो कसम अॼु बि दुनिया ख़ुदा खे यादि पई करे। इन औलिया अल्लाह जो मसलकी हो शिरक जी पाड़ पटण, कुफ्र जी पाड़ पटण, बिदअत जी पाड़ पटण, बेहयाईअ जी पाड़ पटण। ओ सुन्नियो, तव्हां वहाबिन खे खिलाए छॾियो आहे। वहाबी चवंदा आहिनि तव्हां पीर परस्त आहियो, तूं करी थो ॾेखारी त हाओ असां पीर
पीर परस्त आहियो। वहाबी चवंदा आहिनि तव्हां क़बर परस्त आहियो। तव्हां चओ था हाओ तूं सच थो चए असां उस क़बरनि खे पूॼूं था पिया। यादि रखजां मुस्लमान जो कमु न आहे जो कंहिं क़बर खे सजदो करे। मुस्लमान जो कमु आहे त अल्लाह जे ज़ात खे सजदो करे, क़बरुनि जे सजदे खां पाण खे बचाए छॾे। इंशाअल्लाह मूंखे पक्का तव्हां कोन कंदा हूंदव। तव्हांजो इलाइक़ो सुधरण इलाइक़ो आहे, भलो इलाइक़ो आहे, बुज़ुर्गनि जो इलाइक़ो आहे। मुंहिंजा भाउ अज़ीज़, मां तव्हांजे ख़िदमत गिरामी में इन्हीअ जे लाइ पियो अर्ज़ु कयां थो, असां में आम मर्ज़ थी पियो आहे। मुंहिंजा भाउ, मुंहिंजा मिठड़ा, असांजे मथां लाज़िम आहे असां पंहिंजे प्यारे पैगंबर करीम जे पाक शरीयत ते अमल कयूं। मुंहिंजे महबूब जी शरीयत जेका आहे सा बेड़ा पार कंदी आहे। असांजा मुस्लमान छा चवंदा आहिनि, अबा भिटाई त भिटाई हो पर मदन जो शान अञा मथे हो। अड़े इहो वरी कीअं? चई भिटाई पे वुज़ू कयो, रुगो हथ पे धोतई। मदन चयो छा थो करी? चे पाकाई थो कयां। मदन चयो ईअं थोरी कबी आहे, हीअं पाकाई कर। खणी नेसर में बूथ विधई, हितां पाणी विधई त होॾो पियो निकिरेसि। छा चंडरे मदन खे आंड्रो ई कोन हो छा? ईअं भांडो खोलियो पियो, हितां वियो पियो, होॾे पियो निकितो छा? माण्हू चवंदो वाह वाह यार भिटाई मदन जो शान मथे। शर्म कयो। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हू मुंहिंजे महबूब करीम जो बचड़ो आहे, आले रसूल आहे। सभई चओ सुभान अल्लाह। शाह अब्दुल लतीफ सैयद आहे, सच्चो सैयद आहे, आले रसूल आहे, आबिदा ज़ाहिदा। ॿिए पासे ख़ुदा तबारक व तआला खे मञण वारो आहे, मुंहिंजे महबूब जे दीन खे क़बूल करण वारो आहे। हू खोलू बेदीन, उहो कीअं भिटाई खां वधियो। शाह साहब पाण फरमाए थो, हर दम कन हर नाम धोवन दिहाड़ी धोतिया, मन न गजाऊं मीम सां कूड़ा कन कलाम। हाणे बिना मुहम्मद जाम कम न ईंदो को बियो। छाप खड़ी को करे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, कुछ भी करे उॾामंदो अचे पर शरीयत जे ख़िलाफ़ आहे त पादरनि जो लाइक़ आहे। हज़रत पीर से रोज़े वारे जी मलफूज़ात में लिखियो पियो आहे कि बिला माण्हू को उॾरी ॾेखारे, पाण फरमाइनि था उॾामण करामत न आहे। जेकॾहिं उॾरण सां विलायत मिले हा त कांव सभु वलीअ हुजनि हा। कांव बि उॾामंदा हल, पाण फरमाइनि था उॾामण सां करामत मिले हा त मखियूं सभु वलीअ हुजनि हा। इहे गिजूं ढूंढ खाइण वारा जानवर इहे बि उॾामंदा हल। पाण फरमाइनि था उॾामण करामत न आहे, मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जे शरीयत ते अमल करणु करामत आहे। अल इस्तिकामत फौकल करामत। इस्तिकामत माना शरीयत पाक ते पूरो रहण। इहा ई मुंहिंजा दोस्तो करामत खां ॻाल्हि मथे आहे। मुंहिंजा भाउ, मुंहिंजा दोस्त, असां सभिनि जे लाइ वध खां वधि जेको तरीक़ो आहे सो नबी करीम जी पाक शरीयत आहे। मां हज़रत रोज़े धणी जूं ॻाल्हियूं इन्ही जे करे थो कयां जो हे रोज़े धणी जे बचड़नि जो शहर आहे। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमायो त बुज़ुर्ग चवंदा हल शरीयत असांजी सुथण आहे, तरीक़त असांजी कमीस आहे, मार्फत असांजी चादर आहे, हकीकत असांजो दस्तार ऐं पटको आहे। रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो बुज़ुर्गनि सां मूंखे इख़्तिलाफ़ कोन्हे, पर बुज़ुर्गनि इहा ॻाल्हि सही कान चई आहे। जे मां मुहम्मद राशिद खां पुछो त असांजे सिर जो ताज आहे ई शरीयत। कांच न आहे जो हुनखे कांच चओ, हेठि चओ न, सभु कुझु जेको आहे सो शरीयत पाक में आहे। ख़िलाफ़े पैगंबर कसे रह गुज़ीद, हरगिज़ ब मंज़िल न ख़्वाहद रसीद। जेको रसूलुल्लाह जे पाक तरीक़े जे ख़िलाफ़ वेंदो उहो मंज़िल ते कॾहिं कोन पहुचंदो। ही जेतिरा बि ख़ुदा जा कामिल वलीअ थी गुज़रिया आहिनि, असां सभिनी कामिलनि वलीअनि जे जुतीअ जे ख़ाक जे बराबरि बि कोन आहियूं। पर हिन जी तारीख़ पढ़ंदे त ख़ुदा जो कसम सब वली मुझे महबूब मोहम्मद करीम जी शरीयत जा पाबंद हुआ। आओ या न, छा ख्याल आहे? नथी ॻाल्हि वणे वञा।
ओ मुंहिंजा दोस्तो, सब कुछ शरीयत पाक में थव। असांजो सिर जो ताज शरीयत आ, असांजी चादर भी शरीयत आ, असांजो मुंहिंजा तो पोश भी शरीयत आ, हर शय असांजे लाइ शरीयत आ। जेको मुहम्मदी तरीक़ो आ, उन मुहम्मदी तरीक़े अला साहिब हिस्सलात वस्सलाम खे सब कुछ समझण घुर्जे। जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो फर्मा बरदार थींदो, रब जो वाइदो आ क़यामत जे ॾिहाड़े मां तोखे अल्लाह जे नबियनि सां गॾे छॾींदुसि। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी सभई चओ रहमतुल्लाह अलैह। हिकड़े पहाड़ में इबादत जे ख्याल सां वयो तो वनी अकेलो अल्लाह अल्लाह क्या। हिकड़ी गार के वेझो आयो आ। हजरत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह के गार मां लाइट नजर आई। लाइट जेका गार खां अंदरां बाहर अची रही हुई, जीअं बत्ती जी लाइट हूंदी आ, वो सॼो गार त रोशन आ, पर उन लाइट जो असर गार खां भी बाहर आ। ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह उन गार में अंदर वया त ॾिसां छाजी रोशनी आ। गार में तो ऊंदा ही हुजण खपे, हिते कहिड़ी बत्ती थी ॿरे। पाण ख्वाजा साहब रहमतुल्लाह अलैह अंदर गार में जो वया, ॾिठो त हिकिड़ो बांभण वेठो आहे। बांभण सम्झो था, हिंदुनि जो पादरी अंदर वेठो आहे ऐं पंहिंजे इबादत में मसरूफ़ आहे। हुन जे वार वार मां लाइट निकिरे पई, एतिरी लाइट जो गार त रोशन आहे, पर गार खां ॿाहिरि पई रोशनी वञे। ख्वाजा साहब मथां बी तो चवेसि अस्सलाम वालेकुम। मथे निहारे चई मां हिंदू आहियां। वालेकुम सलाम याने कोन चवंदुसि। ख्वाजा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मुसलमान थी, चई कोन थींदुसि। जे भला ॾे ख़बर ई तो में तिया तरक्की किथां आई आहे जो तुंहिंजे वार वार मां रोशनी पई निकिरे। चई मां हमेशा पंहिंजे नफ़्स जी मुखालफ़त कंदो आहियां। नफ़्स जीअं चवंदो आहे उनजे उबतड़ कंदो आहियां, उनजी मुखालफ़त कंदो आहियां। नतीजे में मुंहिंजी आ तरक्की थी वई आहे जो मां जाथे वेहंदो आहियां जहा नूर थी वेंदी आहे, मुंहिंजे जिस्म मां नूर जी लाइट निकिरंदी आहे। ख्वाजा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मुंह में तवज्जो कर, मां छा आहियां। ख्वाजा साहब ने अखियूं खणी, अखियूं पूरे, अखियूं खोले, वरी अखियूं पूरे, गौर सां निहारे चंद मिनटन खां बाद में फरमाए थो ओ अदा तूं सॼो सारो सोना, पर तो में तिर जेतिरो टिको कारो रहियल आहे। सॼो सोन पर कारो टिको तिर जेतिरो तुंहिंजे जिस्म में मौजूद आहे। हजरत ख्वाजा साहब फरमाइनि था मुसलमान थी कलमो भर। चई न मां इहो कम न कंदुसि। ख्वाजा साहब फरमाइनि था तूं कूड़ो आहे। चई कीअं कूड़ो आहियां। चई तूं तो चवीं त मां हमेशा नफ़्स जी मुखालफ़त कंदो आहियां, जंहिंजे करे ही मक़ाम मिलियो आहे। हाणे नफ़्स चवई थो त कलमो न भर, तॾहिं नथो भरी न। फौरन चई ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। उन बांभड़ दरी कलमो भरियो। उन कलमे भरण खां पोइ ख्वाजा साहब फरमाइनि था हाणे गौर कर मां छा आहियां, मूंखे ॾिस। अखियूं पूरे ख्वाजा साहब ने नज़र करे, वरी अखियूं पूरे, वरी खोले, वरी चवे थो ख्वाजा साहब अगारो जेको तो में टिको हो सो आहे ई कोन को, सॼो सारो तो नूर थी वियो आहे।
ख्वाजा साहब फरमाए तो मुंह में टिको हुयो ही कोन, तू सजो नूर है, तो में हिकड़ो टिको रहिजियो हो जो तो कलमे में पेर न पे भरियो। हाणे जरी तो मुसलमान थियो आ त तुंहिंजो कलब साफ मुसफ़ा थियो आ, तुंहिंजो टिको ख़त्म थियो आ। अगे तू बांभण है, हाणे तू मुहम्मदी बणजी वियो आ। ॾिसो औलिया अल्लाह जो तरीक़ो कहिड़े सोने नमूने सां हुनखे मुस्लमान बणाए थो छॾे। मुंहिंजा दोस्तो, केतिरो बि इंसान कमाई करे, केतिरी बि मेहनत करे, पर शरीयत पाक जे ख़िलाफ़ आ, हिकिड़ी विख बि ॿाहिरि आ, उहो मंज़िल ते कॾहिं बि कोन पहुचंदो। मंज़िल ते उहो पहुचंदो जंहिंखे रसूलुल्लाह जो पाक तरीक़ो नसीब थी वेंदो। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वरी ॿीहर चओ सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला फरमाए मन युतिल्लाह वर रसूल, जेको भी ताबेदारी करे अल्लाह जी, अल्लाह जे रसूल जी। हेॾे तवज्जो फरमायो, इताअत ताबेदारी उनखे चइबो आहे जीअं अॻियो करे तीअं हुनखे ॾिसी कजे, या हुन जो हुकुम ज़ुबानी ॿुधी पोइ हुन ते अमल कजे। अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजी इताअत कयो, अल्लाह त असांखे ॾिसण में कोन थो अचे, ख़ुदा जो हुकुम बि असां बराहे रास्त कोन था ॿुधी सघूं, पोइ कीअं असां ख़ुदा ताला जी इताअत कयूं। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालो फरमाए थो सवलो तरीक़ो अथव मन युतिर रसूल फ़क़द अता अल्लाह, जेको मुंहिंजे रसूल करीम जो ताबेदार आहे उहो ई मां अल्लाह जो ताबेदार आहियां। जेको मुंहिंजे हबीब जे कढ लॻी पवंदो, कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। ऐ मुंहिंजा हबीब करीम, अवां माण्हुनि खे चई ॿुधायो त जेकॾहिं तव्हां अल्लाह जी रज़ा खे ॻोल्हियो था, अवां जी ख़्वाहिश ई तमन्ना है त रब असां ते राज़ी थी पवे। अल्लाह ताला जो हबीब करीम अलैहिस्सलाम तो फरमाए त अल्लाह मूंखे चयो आहे त फत्तबिऊनी, मां मुहम्मद करीम जे कढ लॻी पओ। पोइ नतीजो छा निकिरंदो, युहिब्बुकुमुल्लाह, मुंहिंजी इताअत ऐं फर्मा बरदारी जे एवज़ में ख़ुदा तबारक व तआला तव्हां सां मुहबत कंदो। भला ख़ुदा ताला त असां सां मुहबत करे कहिड़ी गारंटी आहे? असां त ॾाढा गुनाहगार आहियूं। कंहिंजी 50 साल उमिरि आहे, कंहिंजी 30 साल जमार आहे, कंहिंजी 60 साल हयाती आहे, को 100 साल खे अची पहुतो आहे। सॼी ज़िंदगी इंसान खे पंहिंजा प्रकार सुझनि था, गुनाह ई गुनाह कया अथई। अल्लाह ताला फरमाए थो युहिब्बुकुमुल्लाह, ख़ुदा तव्हां सां मुहबत कंदो, असां वारा गुनाह काॾे विया। अल्लाह ताला फरमाए थो यग़फिर लकुम ज़ुनूबकुम, मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे त तव्हां मुंहिंजे हबीब करीम जी ताबेदारी कयो त तव्हांजा गुनाह बि बख़्शे छॾींदुसि। यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। रब करीम जे ज़ात बाबरकात जी सिफ़त आहे गफूर, यानी माफ़ करण वारो, रहीम मुंहिंजी सिफ़त आहे रहम करण वारो। बस तव्हांजो कमु आहे त सोणे नबी करीम अलैहिस्सलाम जी ग़ुलामी कयो, हबीबन करीमन जे कढ लॻी पओ त मां अल्लाह पाक तव्हांजा गुनाह माफ़ करे छॾींदुसि। हिकिड़ो सहाबी मुंहिंजे महबूब करीम जी दरबार में आयो आहे, सभई चओ सुभान अल्लाह। चओ सभु सहाबा शान वारा, ॾाढे जो सभु सहाबी, पर उन्हनि शान वारनि में वरी अल्लाह तबारक व तआला जे हबीब तबका रखिया आहिनि। सभिनी सहाबनि में सब सहाबी शान वारा, सहाबी कुल्लुहुम अदूल,
सरकार फरमाइंदा मुझा सब सहाबी आदिल अथव, केर भी मुझो सहाबी अदालत का बाहर कोने, सब आदिल आन। पर पाण फरमायूं पर जन खे मां जेरे ई यानी अशरतुल मुबश्शिरीन उहे 10 खुशकिस्मत सहाबी जन खे मां मुहम्मद करीम जेरे ई जन्नती हुजण जी खुशखबरी ॾिनी आ। सब सहाबी शान वारा, पर सभिनी खां वधीक शान वारा इहे अदा सहाबी जंहिंखे जेरे ई जन्नत जी खुशखबरी मिली। पर मुझे महबूब करीम ता कुर्बान वञा, हबीब करीम अलैहिस्सलाम जे उन 10 सहाबन में वरी सभिनी खां शान वारा उन्हीं 10 में उहे 4 यार सगोरा जन खे खुलफाए राशिदीन चइबो आ। सभई चओ सुभान अल्लाह। वरी उन्हीं खुलफाए राशिदीन चैन में सभिनी खां शान वारो अव्वल अबू बकर सिद्दीका, 2 नंबर में सैयदना फारूक आजमा, 3 नंबर में सैयदना उस्मान जुन्नूरैना, 4थे नंबर में अली मुर्तजा शेर खुदा है हजरत इमाम आजम रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइन था त सुन्नी उन्हीं खे चइबो आ जेको सहाबा जे चइनी खलीफन जे तरतीब मुताबिक को उन्हनि जे फज़ीलत जो क़ाइल हुजे, पर जेको तरतीब मुताबिक फज़ीलत जो क़ाइल नाहे। इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था 1000 दफ़ा पाण खे सुन्नी सॾाए, पर सुन्नी नाहे, इहो राफ़िज़ी आहे, सुन्नत जमात खां ख़ारिज आहे। असांजे मशाइख़नि बुज़ुर्गनि मुर्शिदनि जो अक़ीदो आहे त जीअं ख़िलाफ़त जी तरतीब आहे, अहिड़े नमूने सां मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो मुहम्मद करीम जे सहाबा जे फज़ीलत जी तरतीब आ। सभई चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा भाउ असांजे दोस्तनि मुस्लमाननि भाइरनि खे खपे त पंहिंजा अक़ीदा दुरुस्त कर। सहाबा किराम जे बारे में पहिरीं त सभिनी सहाबा जे बारे में इहो अक़ीदो रखणो आहे त सभु सहाबा शान वारा, कंहिं बि हिकिड़े सहाबीअ जी असां माज़ अल्लाह तौहीन कई, गिला कई, ईमान खां निकिरी वेंदासीं। सरकार फरमाइनि था अल्लाह अल्लाह फी अस्हाबी। सभई जो सुभान अल्लाह। अल्लाह अल्लाह फी अस्हाबी ला तत्तखिज़ूहुम गरदम मिन बादी फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबगदहुम फबिबुग़दी अबगदहुम। नबी करीम फरमाइनि था खबरदार खबरदार, पंहिंजी ज़ुबान खे संभाले ॻाल्हाइजो, मता मुंहिंजे सहाबन खे मुखां बाद में ताना हणजो। छाजे करे तमां तव्हां खे ॿुधायूं थो वञा जंहिं बि मुंहिंजे सहाबा किराम सां मुहब्बत कई ॼण मां मुहम्मद सां मुहब्बत कई, ऐं जंहिं मुंहिंजे सहाबन किरामन सां बुग़्ज़ रखियो ॼण उन त मां मुहम्मद करीम सां बुग़्ज़ रखियो। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक़ चार या अली मुर्तज़ा शरीफ। मुझा दोस्तों अहले सुन्नत अल जमात जी इहा ई त खूबी आहे न जो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहल बैत जी मोहब्बत भी असांजे दिलनि में आहे, त सहाबा किराम जी मोहब्बत भी असांजे। हुज़ूर छा फरमायो अहल बैती का सफ़ीनत नूह, मुंहिंजा अहल बैत अथव नूह जे बेड़े मिसल, मन रकबहा नजा, जेको उन बेड़े में चढ़ियो सो निजात लही वियो, यानी मंज़िल ते पहुचंदो। पर सरकार फरमाइनि था असहाबी कन्नुजूम, मुंहिंजा सहाबी हिदायत जा सितारा अथव। इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह खां हिकिड़े शख्स पुछियो आहे, ऐं इमाम गज़ाली नबी करीम जूं 2 हदीसूं सही आहिनि, असहाबी कन्नुजूम वारी हदीस भी सही आ त अहल बैती
का सफ़ीनतुन नूह वारी हदीस भी सही आ, पर ॿिन्ही हदीसुनि खे नबी करीम धार धार छो बयान कयो। हुजूर करीम अलैहिस्सलाम जे कौल जो इरशाद जो मतलब कहिड़ो आ? इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था, महबूब उन्ही ज़माने जी ॻाल्हि कई आ जे ज़माने में महबूब ख़ैर जो दुनिया जे तख़्ते ते हुया। असांजो ईमान आ त अॼु बि मुंहिंजे महबूब करीम जी हुकूमत ऐं बादशाही आ। पर ज़ाहिरी ज़िंदगीअ में जंहिं वक़्त में पाण फरमायो अहल बैती का सफ़ीनत नूह, उन ज़माने में समुंड जो सफ़र, दरियाहनि जो सफ़र ॿेड़ीअ में थींदो हो। माण्हू ॿेड़ीअ में चढ़ंदा हुआ, पोइ राति जे टाइम ते ॿेड़ो हलंदे हलंदे जंहिंमहिल ऊंदा ही राति थी वेंदी हुई, समुंड तमामु वसी हूंदो आहे, जाॾे काॾे पाणी पाणी हूंदो आहे, त उन टाइम ते ॿेड़ीअ जी ख़बर कान पवंदी आहे त ओभर थी वञे, ओलह थी वञे, या उत्तर थी वञे, या ॾखण थी वञे। पोइ मल्लाह छा कंदा हुआ? राति जे टाइम ते नखट ॾिसंदा हुआ, सितारा ॾिसंदा हुआ, ट्रेड़ू ॾिसंदा हुआ, कचियूं ॾिसंदा हुआ, चंड खे ॾिसंदा हुआ, विछूअ खे ॾिसंदा हुआ, ॿियनि सितारनि खे ॾिसी पोइ पंहिंजी ॿेड़ीअ खे हलाईंदा हुआ, कुतुब में नज़र कंदा हुआ। पोइ ख़बर पवंदी हुई असां ओभर था वञूं, या उत्तर था वञूं, या ॾखण था वञूं। जे सितारनि मां नज़र कढंदा त ॿेड़ो हुननि जो कुन में ग़रक़ थी वेंदो हो, पर जे चढ़ियल ॿेड़े ते हूंदा हुआ ऐं नज़र हुन जी सितारनि ते हूंदी हुई त मंज़िल मक़सूद ते पहुची वेंदा हुआ। नबी करीम तॾहिं फरमायो त मुंहिंजे अहल बैतनि जे ॿेड़ीअ में चढ़ंदा कयो। सहाबा अथव हिदायत जा सितारा, उन्हनि में नज़र कंदा कयो त इहो तव्हांजो ॿेड़ो मां मुहम्मद करीम ताईं पहुची वेंदो। पर जे रुगो सितारनि में नज़र विझंदो, ॿेड़े में न चढ़ंदो त बि ग़रक़ थी वेंदो। पर जे रुगो ॿेड़े में चढ़ंदो ऐं सितारनि में नज़र न विझंदो त बि तव्हां भटकजी रस्ते खां भुलिजी वेंदो। अव्हां जे लाइ लाज़िम आहे अहल बैत जी कश्ती में सवार हुजो, सहाबा किराम वारे वाट रस्ते खे ॾिसी उनखे पंहिंजे हिदायत जो सितारो बणाए हलो। पोइ ॿिन्ही जी ॻाल्हि ते तव्हां अमल कंदो त इंशा अल्लाह ताला तव्हां मंज़िल मक़सूद ते पहुची वेंदो। असां अहले सुन्नत अल जमा जो इहो मसलक आहे त असां सहाबा किराम जी भी मोहब्बत रखंदा आहियूं, अहल बैत तहार जी भी मोहब्बत रखंदा आहियूं, पर असां ज़िंदीक न आहियूं। ज़िंदीक चओ, ज़िंदीक गर फर्क मरातिब न कुनी ज़िंदगी। जेकॾहिं मर्तबनि जो फ़र्क़ न कंदो त बेदी न थी वेंदो। जंहिंजो जेको मक़ाम आहे उन्ही खे उन्ही मक़ाम ते आणियो। हिकिड़े जो पटको लाहे ॿिए जे मथे में रखो, हिकिड़े जो मथे तो टोपी लाहे टे जे मथे ते रखो, इहो कंहिंखे हक़ न आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, महबूब मुहम्मद करीम जे